हिन वक़्त ताईं मूं तोखे महिमान करे रखियो, उहो इन करे त जॾहिं मां तो वटि आयसि त तो मुंहिंजी इज़त कई, ख़िदमत कई ऐं उन जो मूं हिसाब बराबरि करे वरितो। मूं तोखां उनजो को उजरो त नाहे घुरियो कोमल, पोइ तो हिसाब बराबरि करण जी इहा छो कई? इहो सभु मां तोखे इन करे ॿुधायां थी त तूं मूं वटि अॼु राति ताईं आई। ओ, इन जो मतिलब त मूंखे आज़ादु करण वारा आहियो ऐं मां पंहिंजे महबूब जे दीदार जी शर्फ़ खां महरूम थियण वारो आहियां। न चाकर ख़ान, राति खां वठी तूं बाबा साईं जो कैदी हूंदे। ओ, जेके बाबा साईं जा कैदी हूंदा आहिनि उन्हनि खे बाबा एॾो आज़ाब ॾींदो आहे जो उन्हनि जूं रड़ियूं मां पंहिंजे बेडरूम में ॿुधंदी आहियां। कोमल, उहे कैदी हूंदा आहिनि जेके रड़ियूं कंदा आहिनि। मां त आशिक़ आहियां, केॾे बि वॾे इम्तिहान में छो न विझी, पर बिड़क बि ॿाहिरि कोन कढंदसि। तूं आशिक़ न पर बाबा जो कैदी आहीं। कोमल, जेकॾहिं मां तुंहिंजे पीउ जो कैदी हुजां त हू मूंखे गिरफ़्तार कराए हिते वठी अचे हा, पर मां त आशिक़ आहियां, आशिक़। पाण हली अची पाण खे क़ैद कराए वठां, सिर्फ़ इन जे लाइ जो पंहिंजे महबूब जे दीदार खे पसे सघां। तुंहिंजे पीउ जा ज़ुल्म मूंखे नथा मारे सघनि। हा, बाक़ी तुंहिंजी जुदाई मूंखे ज़रूरु मारे थी। वाइदो कर कोमल त तूं मूंखे उते बि दीदार करण जे लाइ ज़रूरु ईंदी। मां तुंहिंजी महबूबा न आहियां, दुश्मन आहियां, दुश्मन। पर दीदार कराइण लाइ कीअं ईंदसि? पर मां त तोखे पंहिंजी महबूबा ई सम्झां थो न, तोखे पंहिंजी रूह में महसूस कंदो आहियां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।